मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ालल्लाहु तआला इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। वक़ालल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र वमन यब्तग़ी ग़ैरल इस्लाम दीनन फ़लन युक़बल मिन्हु। वक़ालन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लहु। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया, करम थिया, जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहा ज़ात आहे जंहिं तव्हांजी तख़लीक़ कई, जंहिं मुंहिंजी तख़लीक़ कई, जंहिं पूरी काइनात खे बनायो पंहिंजे अमुर सां, पंहिंजी हिकमत सां। ऐं हिन काइनात खे बनाइण में अल्लाह ताला सां कोई शरीक नाहे। अल्लाह ताला सां गॾु कोई हिन काइनात जे अंदरि शिरकत रखंदड़ कोई बि मख़लूक़ात नाहे, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमामु मामलात जे अंदरि अकेलो आहे। उनजो दलील क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते अल्लाह ताला फ़रमाए छॾियो आहे। दुनिया में असांजो अचण जो मक़सदु आहे अल्लाह ताला जी इबादत। जिन्नात जो मक़सदु बि इहो ई आहे, इंसान जो बि मक़सदु इहो ई आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान हकीम में जॾहिं कंहिं मख़लूक़ात खे फ़ोकस कयो, बयानु कयो त इबादत असांजी कंहिंजे मथां लाज़िम आहे, त अल्लाह ताला ॿिनि मख़लूक़ात खे बयानु कयो। हिकु अल्लाह ताला इंसान खे बयानु कयो त इंसान खे असां पंहिंजी इबादत लाइ पैदा कयोसीं। ॿिए नंबर ते अल्लाह ताला जिन्नात खे बयानु कयो। बाक़ी हाणे इन ॿिनि मख़लूक़ात खां अलावा दुनिया जे अंदरि जेकी बि मख़लूक़ात आहे उहा अल्लाह ताला जी तस्बीह कंदी आहे, अल्लाह ताला जी हम्द सना कंदी आहे, अल्लाह ताला जी फ़र्मा बरदारी कंदी आहे पंहिंजी हालत जे मुताबिक़, पंहिंजी हालत ऐं कैफ़ियत जे मुताबिक़। जीअं तव्हां हिन दुनिया जे अंदरि ॾिसो, अल्लाह ताला जी मख़लूक़ मंझां जीअं पखी आहिनि, घोड़ो आहे, गॾ आहे, ॿकरी आहे, या अहिड़ी तरह नांग, विछूं, बलाऊं। इनखे जेकॾहिं असां बयानु कयूं त वॾो टाइम खपे। हे सभु कुझु अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे। इहे सभई अल्लाह ताला जे अमूर जी इतबा में लॻा पिया आहिनि, ज़िक्र अज़कार में लॻा पिया आहिनि। पोइ उन्हनि जी ज़िक्र जी कैफ़ियत जेकी आहे उहा मुख़्तलिफ़ आहे, जेकी असांखे हिन टाइम ॿुधणु नथी अचे। क़ुरान हकीम में कंहिं मक़ामात ते अल्लाह ताला बयानु कयो त ज़मीन ऐं आसमान में जेको कुझु तव्हांखे नज़र थो अचे, इहे मुंहिंजी तस्वीर खे जेको बयानु कनि था, इहे मुंहिंजी तस्वीर खे बयानु कनि था। हाणे ज़मीन आसमान में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थो अचनि, इनखे तव्हां चङी तरह मालूम करे सघो था। हिन ज़मीन आसमान जे अंदरि तव्हां बि आहियो, मां बि आहियां। हिन ज़मीन आसमान जे अंदरि पहाड़ बि आहिनि, हिन ज़मीन आसमान जे अंदरि समंदर बि आहे, हिन ज़मीन आसमान जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर बि आहिनि। त अल्लाह ताला फरमाए जेको ज़मीन जे अंदरि ऐं आसमान जे अंदरि तव्हांखे नज़र अचे थो, हे सभु मुंहिंजी तस्वीर बयानु कनि था। मालूम थिए थो त जंहिं हेॾी सारी काइनात बनाई आहे उनजो बि हक़ु आहे, उनजो बि हक़ु आहे त तव्हां उनजी तस्वीर बयानु कयो, तव्हां उनजी इबादत कयो। पोइ मोकिलण जो मक़सदु अल्लाह ताला वाज़े तौर ते 1,24,000 पैगम्बर जे ज़रिए सां अल्लाह ताला बयानु करे छॾियो। मोकिलण जो को मक़सदु आहे दुनिया में अल्लाह ताला तव्हांखे मोकिलियो आहे, मूंखे मोकिलियो आहे। मोकिलण जो अल्लाह ताला हिकिड़ो मक़सदु बयानु कयो आहे त तव्हांजी जेकी असुली ज़िंदगी आहे उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी जे करे तव्हांखे दुनिया जे अंदरि असां हेठि लाथो आहे। हाणे दुनिया जे अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं नज़र ईंदियूं, मुख़्तलिफ़ तव्हांखे मज़हब जेको नज़र ईंदा। ईसाई मज़हब तव्हांखे नज़र ईंदो, यहूदी मज़हब तव्हांखे नज़र ईंदो, हिंदू मज़हब तव्हांखे नज़र ईंदो। दुनिया जे अंदरि सवनि जी तादाद में मज़हब आहिनि। हे सभु मज़हब तव्हांखे नज़र ईंदा। हर हिकु मज़हब तव्हांखे पंहिंजे तरफ़ छिकण जी कोशिशि कंदो। पोइ अल्लाह ताला क़ुरान हकीम में हिकु ॻाल्हि ख़ासि करे छॾी, उनखे ॿुधो, उनखे उन आयतुनि खे गौर सां ॿुधो। अल्लाह ताला छा फ़रमायो, इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम।
मां अल्लाह वटि जेको मोतबर मज़हब आहे, मां अल्लाह वटि जेको ताज़ीम वारो मज़हब आहे, दीन आहे, अल्लाह ताला फरमायो उहो दीन इस्लाम वारो दीन आहे, उहो दीन इस्लाम वारो आहे। जेकॾहिं तव्हां इस्लाम दीन खे फॉलो नाहे कयो, इस्लाम दीन खे तव्हां वरितो नाहे, दुनिया जे ॿिए कंहिं मज़हब खे तव्हां वरितो आहे, ऐं ज़ाहिरी तौर में भले तव्हांखे कामयाबी नज़र अचे, पर असुली में तव्हां कामयाबु न आहियो। अल्लाह जी किताब जेकी आख़िरी किताब आहे, उन किताब इहो ॻाल्हि बयानु करे छॾी त अल्लाह वटि जेको ताज़ीम वारो दीन आहे उहो दीन इस्लाम आहे, ऐं हर ज़माने में हर पैगम्बर जो दीन इस्लाम ई रहियो आहे। इस्लाम जी माना छा थी बीहे? इस्लाम जी माना आहे सलामती वारो मज़हब, इस्लाम जी माना आहे एतदाल वारो मज़हब, इस्लाम जी माना आहे अमुन वारो मज़हब, इस्लाम जी माना आहे इख़लाक़ वारो मज़हब। हे सभु इस्लाम जी माना आहिनि। इस्लाम जेको हया खे बयानु कयो आहे, इस्लाम जेको एतदाल खे बयानु कयो आहे, इस्लाम जेको अमुन खे बयानु कयो आहे, शायदि दुनिया जे अंदरि कंहिं मज़हब उनखे बयानु न कयो आहे, कंहिं बि मज़हब उनखे बयानु न कयो आहे। इस्लाम हमेशह अमुन खे बयानु कयो आहे। इस्लाम क़त्ल गारत खां रोकियो आहे, हर मौक़े ते फ़साद खां इस्लाम रोकियो आहे, इंसान जे क़त्ल खां इस्लाम रोकियो आहे। हा, पोइ अल्लाह ताला क़ुरान हकीम में कुझु मक़ामात ते फ़रमायो त जेकॾहिं अगरि कोई बि तव्हां सां क़िताल करे, तव्हां सां जंग करे, पोइ अल्लाह ताला फ़रमायो तव्हां बि उन सां क़िताल कयो। पहिरियों फौरी तौर क़िताल जो हुकुम न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्तिदा में ऐलान नबूत कई मके जे अंदरि, मक्का जी सरज़मीन ते हुया, उते तबलीग शुरू कयूं, उते अल्लाह ताला जो दीन बयानु करणु शुरू कयूं। पोइ दीन बयानु थींदो रहियो, कंहिं क़िस्म जो कोई क़िताल जो उते हुकुम न हुयो, क़िताल न थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जी तरफ़ जीअं आया, फौरी तौर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िताल जो हुकुम न ॾिनो। अल्लाह जे नबी पहिरियों ख़त मोकिलिया मुख़्तलिफ़ कंट्री जी तरफ़, मुख़्तलिफ़ बादशाहनि जी तरफ़ ख़त अल्लाह जे नबी मोकिलिया। ख़त मोकिले करे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेकॾहिं अगरि तव्हां असांजी इत्तबा कयो था, जेकॾहिं मूंखे रसूल तस्लीम कयो था, हिन सरज़मीन ते अगरि कंहिंजी ख़िलाफ़त हलंदी, अगरि कंहिंजो हुकुम हलंदो, क़ानून हलंदो, उहो अकेले अल्लाह जो हलंदो। कहिड़ी बेस ते? त हिन काइनात खे अल्लाह बनायो आहे। हिन काइनात खे कंहिं तख़लीक़ ॾिनी आहे? हिन काइनात खे तख़लीक़ अल्लाह ॾिनी आहे। ज़मीन खे अल्लाह बनायो आहे, आसमान खे अल्लाह बनायो आहे, त पोइ इन दुनिया जे अंदरि क़ानून बि उन अल्लाह जो हले। तव्हांजे इंसाननि जो पंहिंजो क़ानून बिल्कुलु न हले। त पोइ इन बेस ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी तरफ़ ख़तनि खे मोकिलियो। ख़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलिया साहबा जे ज़रिए सां मुख़्तलिफ़ बादशाहनि जी तरफ़। बादशाह उन ख़तनि खे पढ़ियो, पोइ काफ़ी बादशाहनि उन इताद कई त ठीकु आहे, असां फौरी तौर तव्हां सां इनकार नथा कयूं, असांखे कुझु सोचण जो मौक़ो खपे, टाइम टेबल खपे, कुझु असांखे मोहलत खपे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहलत ॾिनी। पोइ उन खां बाद में काफ़ी बादशाहनि जेको आहे इस्लाम तस्लीम कयो ऐं काफ़ियुनि जेको आहे इनकार कयो। जॾहिं उन्हनि इनकार कयो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो जिहाद जो। जिहाद जो हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे करे ॾिनो, हालांकि इस्लाम त अमुन जो हुकुम थो करे। इन बेस ते त हिन पूरी काइनात जे अंदरि कुफुर खां वधीक कोई बिगाड़ न आहे। कुफुर खां वधीक हिन पूरी काइनात जे अंदरि कोई बिगाड़ न आहे। वॾे में वॾो हिन दुनिया जे अंदरि जेको बिगाड़ आहे उहो कुफुर जो आहे, उहो बेदीनी जो आहे। ऐं कुफुर फ़साद जे तरफ़ इंसान खे छिकींदो आहे, ऐं नबी इंसान खे अमुन जी तरफ़ छिके थो। पोइ अल्लाह जे नबी हुकुम ॾिनो त हाणे जिहाद जे अंदरि लहो। जिहाद जी हिकमत इहा ई हिकमत आहे त इहे जेके काफ़र आहिनि, इन काफ़रनि खे जेकॾहिं क़त्ल कयो वियो, इहे काफ़र 100 जी तादाद में आहिनि। अगरि जेकॾहिं इनखे हिन टाइम क़त्ल न कयो वियो, सुभाणे इहे 1000 जी शिकिल इख़्तियार कंदा, कुझु टाइम खां बाद में इहे लख जी शिकिल इख़्तियार कंदा, करोड़ों जी शिकिल इख़्तियार कंदा, इस्लाम खे फॉलो न कंदा, इस्लाम मज़हब खे न मञींदा। पोइ छा कंदा? पंहिंजे कुफुर जे अंदरि सरकश थी वेंदा ऐं पोइ दुनिया जे अंदरि फितनो ऐं फ़साद फैलाईंदा।
इन जे करे नबी ईंदो आहे दुनिया जे अंदरि अमुन खे खणी करे, एतदाल खे खणी करे। त अलाह ताला फरमायो मां अलाह जो जेको दीन आहे उहो दीन इस्लाम आहे। हर नबी जो दीन जेको आहे इस्लाम रहियो आहे। पोइ त जेके पैगम्बर मक़सदु हिकिड़ो कहिड़ो, ला इलाहा इल्लल्लाह। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभई पैगम्बर आया, इहा ई ॻाल्हि कयूं त ला इलाहा इल्लल्लाह पहिरियों हर पैगम्बर जो कलमो इहो ई आहे त सर दुनिया खां कुझु न थींदो आहे, दुनिया खां कुझु बि न थींदो आहे, दुनिया जे माल मिल्कियत खां कुझु न। हा, तासुर वठो अलाह जी ज़ात खां, अलाह जी ज़ात खां तासुर वठो, ऐं तव्हांजे मामलात खे बनाइण वारो ऐं बिगाड़ण वारो उहो अलाह ई आहे। कॾहिं अलाह ताला मामलात बहितर तव्हांजा करे छॾींदो जेकॾहिं तव्हांजा नेक अमाल आहिनि, ऐं तव्हांजा अमाल जेकॾहिं ख़राबु थी विया अलाह ताला तव्हांजे मामलात खे बिगाड़ींदो। त पोइ अलाह ताला ॿिए मक़ाम ते फरमायो वमन यब्तग़ी ग़ैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, जेको इस्लाम खां अलावा ॿिए कंहिं मज़हब खे फॉलो करण जी कोशिशि करे थो, ॿिए कंहिं मज़हब में दाख़िल थियण जी कोशिशि करे थो, अलाह ताला फरमायो फलन युक़बल मिन्हु, अलाह वटि कंहिं क़िस्म जो कोई बि क़बूल न आहे। एक तमामु घणा असांजा मुस्लमान बेवकूफ़, सर असांखां त हिंदू भला आहिनि, असांखां हिंदू भला, असांखां ईसाई भला, असांखां यहूदी भला, असांजा बेवकूफ़ आहिनि जाहिल मुस्लमान। इहा ॻाल्हि छाजे खां कंदा आहिनि, दीन न आहे, इस्लाम न आहे, क़ुर जी तालीम न आहे, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। अदना खां अदना मुस्लमान, अदना खां अदना मुस्लमान दुनिया जे तमामु काफ़रनि खां बहितर आहे। कहिड़ी बेस ते, हिन जो हिकु अक़ीदो आहे, भले गुनाह आहे, भले हिन जे अंदरि गुनाह आहे, हिन जो हिकु अक़ीदो आहे हिन पूरी काइनात जे अंदरि अलाह अकेलो आहे, हिन पूरी काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे, जेकी किताब असां वटि पई आहे हे अलाह जो कलाम आहे। त इहो मुस्लमान दुनिया जे तमामु काफ़रनि खां भलो आहे। बाक़ी रहियो मसइलो साईं, अॼुकल्ह हिंदू जेको आहे वॾी ईमानदारी कनि था, ऐं हिंदू जेको आहे एतिरो ज़ुल्म नथा कनि, ऐं मुस्लमान तव्हांजे शदाकोट जे अंदरि वॾो ज़ुल्म था कनि। त मां इहा ॻाल्हि थो कयां, मज़हब खे जेकॾहिं ॾिसणो आहे, मज़हब खे जेकॾहिं ॾिसणो आहे, हिन ज़माने जे के मुस्लमान खे न ॾिसबो, हिन ज़माने जे के मुस्लमान खे न ॾिसबो, इस्लाम खे जेकॾहिं ॾिसणो आहे, इस्लाम ॾिसूं कहिड़ो मज़हब आहे, त असां इहा ई ॻाल्हि कयूं था फौरी तौरु रसूल जी ज़ात खे ॾिसो। हे कहिड़ी ॻाल्हि आहे त हे ॾिसो यार मुस्लमान व्याज थो हलाए, असां जेको ईमान आंदोसीं, असां जेको ईमान आंदोसीं, जेको व्याज मुस्लमान हलाए थो, इन खे ॾिसी करे थोरी असां मुस्लमान थियूं, इन करे मुस्लमान थियूं। को जेको मुस्लमान व्याज थो हलाए त इन जे मथां ईमान आंदो आहे, इन खे ॾिसी करे मुस्लमान थियूं? न, बिल्कुलु न, बिल्कुलु न। असां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। असां मुस्लमान कहिड़ी बेस ते आहियूं? असां रसूल जी ज़ात खे ॾिठो आहे, असां सहाबा जी ज़ात खे ॾिठो आहे, असां ताबईन खे ॾिठो आहे, असां उनजी ज़िंदगी ॾिसी करे असांखे यकीन थी वियो दुनिया जे अंदरि फलाइत वारो मज़हब इस्लाम आहे। बाक़ी हिन टाइम साईं शदाकोट जे अंदरि तमामु हिंदू अदुल इंसाफ़ सां हलनि था, हेठां ई वठी करे हलनि था, कंहिं क़िस्म जो कोई बि फ़साद न आहे। मुस्लमान वॾो फ़साद था कनि। मां चवंदो हिकिड़ी ॻाल्हि थोरो सोचो, हिकिड़ी ॻाल्हि थोरो ज़हन में रखो, हे असांजो जेको, हे असांजी जेकी कंट्री आहे इस्लाम, हे मुस्लमान जेको मुल्क आहे पाकिस्तान, इन जे अंदरि अक्सीरत असां मुस्लमाननि जी आहे। इन जे अंदरि अक्सीरत कंहिंजी आहे? असां मुस्लमाननि जी आहे। हिंदुनि खे ख़बर आहे, हिंदुनि खे ख़बर आहे त हिते पावर मुस्लमाननि जो आहे, हिते ताक़त मुस्लमाननि जी आहे। इन बेस ते हिंदू हेठां ई वठी करे हलनि था, गैर मुस्लिम हेठां ई वठी करे हलनि था। जेकॾहिं इन्हनि जो असुली मुंहुं ॾिसणो आहे, हिंदुनि जो जेकॾहिं असुली मुंहुं ॾिसणो आहे, हिंदुस्तान जे अंदरि वञी करे ॾिसो, हिंदुस्तान जे अंदरि वञी करे ॾिसो। हितां वारो हिंदू जेकॾहिं अगरि हिंदुस्तान वियो ऐं तव्हां मुस्लमान, तव्हां बि हिकिड़ो बंदो ओॾे वियो, पोइ ॾिसो त हो केतिरो ताक़त में आहे, पोइ ॾिसो त केतिरो हो फॉर्म में आहे। हाणे हिते असांजा नादान मुस्लमान, हे ॾिसो साईं हिंदू वॾो हिते एतदाल सां हले थो,
केतिरो शरीफ़ आहे, एतदाल सां हले थो। जेकॾहिं एतदाल सां हले थो भली ॻाल्हि आहे, असां बि चऊं था एतदाल सां हली, असां बि चऊं था अमुन सां हली, पर मां चवां थो हिते ताक़त असां मुस्लमाननि जी आहे, हिते शहर जे अंदरि हुकूमत असां मुस्लमाननि जी आहे। इन बेस ते गैर मुस्लिम असां खां हेठि थी करे हलनि था। पर जेकॾहिं अगरि तव्हां कोई बि बंदो हिंदुस्तान वञी मुस्लमान, पोइ उते ॾिसो त इहे हिंदू केतिरी शिदत में आहिनि, त शिदत हिते ई चेक कंदा कयो। त तव्हां उते जॾहिं हिंदुनि जो रिएक्शन मुस्लमान जे मथां ॾिठो न, त पोइ तव्हां चवंदो त यार असां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि हिंदुनि जे मथां त वॾो रम कंदा आहियूं। मां ईअं नथो चवां त हिंदुनि जा वञी करे घर ड्रायो, ईअं नथो चवां त उनजे कारोबार ते मां डाको हणो, उनजा पैसा खाओ, ईअं न आहे, बिल्कुलु ग़लति आहे, इंतिहाई ग़लति आहे। इस्लाम अमुन वारो मज़हब आहे। इस्लाम इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं कोई बि अगरि हिंदू, ईसाई, यहूदी तव्हांजे इलाइक़े में रहे थो, तव्हांजे पड़ोस में रहे थो, तव्हांजे महले में रहे थो, इस्लाम हुकुम कयो हाणे इन जी जान माल जी हिफ़ाज़त तव्हां मुस्लमान जी हिफ़ाज़त में आहे, इन जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त तव्हां मुस्लमाननि जी ज़िमे में आहे, कयो इन जी मिल्कियत जी हिफ़ाज़त आणी। असांजा कुझु ॿिया बि अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि खोलींदुमि, असांजा कुझु जाहिल ऐं बेवकूफ़ मुस्लमान ॿिया बि आहिनि, उहे वरी इहा ॻाल्हि कंदा आहिनि हिंदुनि जे माल खे लुटियो, हिंदुनि जे पैसा चोरी कयो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, हिंदुनि खे कुटियो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मसइलो न आहे, हिंदुनि जो पैसो खाइणु दुरुस्त आहे, सवाबु आहे। वॾी जहालत इहा, वॾे में वॾी इहा जहालत आहे। इस्लाम इन शइ जो सर दर्स न ॾिनो आहे, इस्लाम इन शइ खां रोकियो आहे। जीअं तव्हां मुस्लमान जो पैसो खाओ चोरी करे, डाको हणी करे, ज़बरदस्ती करे मुस्लमान जो पैसो खाओ, उहो पैसो हराम आहे। जीअं चोरी कबो आहे कंहिं मुस्लमान जा पैसा चोरी करे, मुस्लमान जे मथां हथियार रखे करे उनजा पैसा लुटमार करे, त इस्लाम ॿुधायो त मुस्लमान पैसा खणे, इहे पैसा खणणु उन जे लाइ हराम आहिनि, नाजाइज़ आहिनि। सेम इस्लाम ईअं बि बयानु कयो, सेम ईअं ई दुनिया जो कोई बि मज़हब वारो जेकॾहिं इंसानु आहे उन जा पैसा खणे बि ईअं हराम आहिनि। त मुस्लमान जेके पंहिंजे दीन खां परे आहिनि उहे इन ॻाल्हि खे पंहिंजे खे खोपड़ी मां कढी छॾनि त सर हिंदुनि जा पैसा खणो, चोरी कयो, दुकान में घिरो, दादागिरी कयो, उनजो पैसो खणणु दुरुस्त आहे, बिल्कुलु इंतिहाई ग़लति। इहा ॻाल्हि क़ुर हदीस खां ख़िलाफ़ु थी वञे, गुनाहगार थींदो। क़यामत ते इहो गैर मुस्लिम तव्हां ॾाढो बीठो हूंदो, इनखे तव्हांखे रक़म ॾियणी पवंदी, इनखे हक़ु न ॾियणो पवंदो। ऐं 3 नंबर ते असांजा मुस्लमान, जो मां किथे हिकु वीडियो बि ॾिठुमि, जो हिकु मुस्लमान आहे ऐं हिकु हिंदू खे ज़ोरी जेको मुंहं में चंबा थो हणे ऐं उनखे कुटे थो, उनखे चवे थो त चओ जेको ला इलाहा इल्लल्लाह, चओ ला इलाहा इल्लल्लाह, कलमो भर, पंहिंजे भॻवान खे गार ॾे। हालांकि इहा ई सेम इहा ई ॻाल्हि हिंदुस्तान जे अंदरि हिंदू बि मुस्लमान सां इहो शेयर कंदा आहिनि। हिंदुस्तान जे अंदरि हिंदू बि सेम इहो ई रिएक्शन मुस्लमान जे मथां बि कंदा आहिनि। मुस्लमान खे उते ईअं ई कुटे करे चवंदा आहिनि त तव्हां चओ त असां मुस्लमान न आहियूं, चओ त असांजो भॻवानु जेको आहे ज़िंदाबाद। इहा सेम इहा ई ॻाल्हि हिंदुस्तान जे अंदरि हिंदू बि कंदा आहिनि, मुस्लमान जे मथां अहिड़ो जबर कंदा आहिनि। ऐं हिते कुझु मूंखे ॾिसण में आयो, हिते असांजा मुस्लमान बि कुझु वीडियो जे अंदरि हिकु हिंदू खे ठहकी मार थो ॾे, हिंदू खे मार थो ॾे ऐं हिंदू खे कुटकुट ॾे थो ऐं हिंदू खे चवे थो चओ ला इलाहा इल्लल्लाह, चओ त तुंहिंजो भॻवानु अहिड़ो तेड़ो, चओ त असांजो भॻवानु अहिड़ो ज़लील आहे। त मां चवां थो हे वॾे में वॾी जहालत आहे, हे दीन न आहे, हे इस्लाम न आहे। अलाह जो कसम आहे इहो दीन न आहे। दीन इस्लाम कंहिंजे मथां जबर न कयो आहे, दीन इस्लाम कंहिंजे मथां जबर न आहे कयो, बल्कि इस्लाम हिकु आज़ादी ॾिनी। जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु मुस्लमान थियणु चाहे थो, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान थी। ऐं जेकॾहिं अगरि मुस्लमान थियणु नथो चाहे, मुस्लमान जे मुल्क में रहणु चाहे थो, त मुस्लमान जे रूल खे फॉलो करिणो पवंदो। उनखे मुस्लमान जो जेको रूल हूंदो,
क़ानून हूंदो उन हिंदू खे उहो रूल ऐं क़ानून तस्लीम करिणो पवंदो, पोइ इहो हिंदू असां वटि रही सघे थो। इहो इस्लाम जेको आहे बयानु कयो। बाक़ी हे जेके बि ॻाल्हियूं मां बयानु करे चुको आहियां हे सभु जहालत आहे। इस्लाम हिकु वाहिद मज़हब आहे जंहिंजी फ़ज़ीलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। अल्लाह जे नबी फ़रमायो दुनिया जो कोई बि गैर मुस्लिम इस्लाम में जेकर अचे थो पोइ फ़रमायूं अनल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लहू। इस्लाम हिकु उहो मज़हब आहे, कोई बि दुनिया जो इंसानु इस्लाम जी तरफ़ आयो, दीन इस्लाम जे अंदरि आयो ऐं चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पोइ हिते 60 साल ज़िंदगी हुयसि, ईसाई हुयो 60 साल ज़िंदगी हुयसि, यहूदी हुयो 60 साल ज़िंदगी हुयसि, ज़िमी हुयो, वाणियो हुयो, अची करे 60 साल जी उमिरि खां बाद में कलमो थो भरे, 70 साल जी ज़िंदगी खां बाद में अची करे कलमो थो भरे, 100 साल जी उमिरि में कलमो थो भरे, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो। अल्लाह जे नबी फ़रमायो अनल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लहू। इस्लाम खां पहिरां जेके बि तव्हांजा गुनाह आहिनि उनखे इस्लाम मिटाए छॾींदो आहे। हे इस्लाम जी फ़ज़ीलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। पोइ हिते जेके बि गुनाह हुया जंहिंमें तव्हां अल्लाह जी नाफ़रमानी कई, शराब पीतो, तव्हां ज़िनाख़ोरी कई, तव्हां माण्हुनि सां क़तरमी कई, जेके बि गुनाह आहिनि इस्लाम जे आणण सां उहे सभु जेको आहे मिटिजी वेंदा आहिनि, टोटली मिटिजी वेंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे कंहिं रेगिस्तान इलाइक़े जी तरफ़ जिहाद जी का तरतीब साहबा खे ॾियनि पिया त जिहाद में कंहिं मौक़े में साहबा खे वञिणो हुयो, जिहाद में कंहिं मौक़े ते साहबा खे निकिरणो हुयो। त पोइ हिकु जेको आहे यानी उनखे सवली सिंधी में असां चई सघूं था बकरार उनखे चइबो आहे जेको बकरियुनि खे जेको चारींदो वधे, असां उनखे धनार बि चई सघूं था। हिकु धनार ईअं आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में ऐं ॾिठईं त तमामु वॾा साहबा नबी सां गॾु न पुछा कयनि तव्हांजो रहबर केरु आहे, साहबा इशारो कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़, फ़रमायो हे असांजो रहबर आहे। पोइ ॿराड़ी वारो माण्हू जे अंदरि सादगी इंतिहाई घणी हूंदी आहे, शहर वारो बंदो अमूमन होशियार, ॿराड़ी वारो उनजे अंदरि सादगी ज़्यादा ईंदी आहे। उन पुछा कयो त साईं तव्हां छाजो हुकुम था कयो? त अल्लाह जे नबी फ़रमायो मां अल्लाह जो नबी आहियां ऐं मां हुकुम कयां थो त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत कई वेंदी अकेले अल्लाह जी, ऐं मां रसूल आहियां, मुंहिंजे मथां कलमो भरियो ऐं जेके मां कुझु अहकाम ॿुधायो उन अहकाम ते लबैक चओ। पोइ हुन सोचियो त यार हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ चेहरो मुबारक ॾिसी करे चए हे जेकी शख़्सियत आहे हे शख़्सियत मूंखे दुरुस्त ई लॻे थी, यानी ग़लति नथी लॻे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरे जे अंदरि अल्लाह ताला अहिड़ी रौनक रखे छॾी आहे, अहिड़ो हुस्न रखे छॾियो आहे जो अॻिते काफ़र ॾिसी करे काफ़ी काफ़रनि ईअं ईमान आंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे। उन्हनि इहा ई फ़रमायो त असां ॿी का ॻाल्हि न ॿुधीसीं, सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक ॾिठोसीं ऐं असांखे यकीन थी वियो इहो चेहरो ग़लति नथो थी सघे, ऐं पोइ चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। पोइ इहो जेको धनार हुयो इन बि चयो त साईं तव्हांजो चेहरो जेको आहे चेहरो मुबारक आहे इहो मूंखे दुरुस्त लॻे थो, पोइ मूंखे जेको आहे तव्हां ईमान सां नवाज़ियो। पोइ अल्लाह जे नबी उनखे हुकुम कयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इस्लाम में दाख़िल थियण जो जेको हुकुम हुयो अल्लाह जे नबी उनखे सेखारियो, मुस्लमान थी वियो। अल्लाह जे नबी खां पुछे कई साईं हे जेके ॿकरियूं आहिनि हाणे इहे ॿकरियूं मां पाण वटि ई रखां या उन मालिक खे वापसि करे ॾेई अचां जेको काफ़र आहे? त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो पराई मिल्कियत कंहिं क़िस्म जो कोई गसब नाहे कई वेंदी। इस्लाम उहो मज़हब आहे जेको चवंदो आहे त पंहिंजी शइ खे इस्तेमालु कयो, ॿिए कंहिंजी शइ खे इस्तेमालु बिल्कुलु बि न कयो। त इहा मुकमल जेके ॿकरियूं आहिनि या माल आहे इहो तो वापसि हुन काफ़र खे ॾेई ईंदे। त पोइ चई साईं मां इनखे तकड़ में ॾेई करे पोइ मां तव्हांजे तरफ़ मोटी थो अचां ऐं पंहिंजे मालिक खे जेको न ॿुधाईंदुमि। पोइ इहो जीअं जो वियो वरी जानवर उते रखे करे मोटी आयो, उते बीहारे करे पोइ मोटी आयो, कंहिं बि बहाने सां मोटी आयो, अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो वेठो। हाणे साहबा इन टेम मुकमल जिहाद में तयारु हुया ऐं जिहाद अनकरीब स्टार्ट थियण वारो हुयो, फौरी तौरु स्टार्ट थियण वारो। हे बि अची करे चई साईं मूंखे हुकुम कयो इस्लाम कहिड़ी कहिड़ी शयुनि जो हुकुम थो करे इन टाइम।
हिन टाइम मां कहिड़ी शइ जे मथां अमल कयां। अलाह जी नबी फरमाए हिन टाइम नमाज़ जो टाइम त न आहे, हिन टाइम नमाज़ जो हुकुम न, हिन टाइम नमाज़ जो टाइम न आहे। यानी को अहिड़ो टाइम हुयो जो ज़ोर असर मग़रिब नमाज़ अञा टाइम उन जो न आयो हुयो। पोइ चई साईं हाणे ॿियो को हुकुम, अलाह जी नबी फरमाए रमज़ान बि न आहे जो रोज़ा हिन टाइम तूं रखे, हज जो महीनो बि न आहे जो तूं हिन टाइम हज करें। अलाह जी नबी फरमाए हिकिड़ी इबादत हिन टाइम हले थी, हिकिड़ी इबादत हिन टाइम हले थी। अलाह जी नबी फरमायो हे जिहाद जेको आहे इहा हिकु इबादत हिन टाइम हले थी, इन में वञी करे शिरकत कर, इन में शिरकत कर। इहो जीअं जो ॿारहाड़ी वारो साहब ई वियो, साहबा जे मजमे में मिली करे ऐं जिहाद में निकितो। जिहाद बि क़रीब हुयो, एतिरो परे न हुयो। पोइ क़िताल हलियो काफ़रनि सां क़िताल हलियो, लड़ाई हली। पोइ हली करे इहो इते ई साहबी जेको आहे शहीद थी वियो। जॾहिं शहीद थी वियो त पोइ साहबा बक़ाया जेको हिन खे सुञाणनि न पिया, बक़ाया साहबा हिन खे न पिया सुञाणनि। छाजे करे त उन्हनि खे त ख़बर हुई न त कल्ह जेके साहबा असां सां गॾु हुया, या टियों ॾींहुं या चोथों ॾींहुं या यकीननि जेके असां सां गॾु, असां उन्हनि खे त सुञाणियूं था, हिन खे असां नथा सुञाणियूं। पोइ हिकु मैदान ते उहो शहीद थी वियो ॿारहाड़ी वारो, पोइ हुनजो लाश पियो हुयो। पोइ साहबा जो गोड़ थी वियो हुनजे मथां, मजमू ज़्यादा थी वियो। पोइ अलाह जी नबी फरमाए मजमू छॾियो आहे साहबिन जो लाश जे मथां। चई साईं हिकिड़ो शख़्स आहे हुनखे असां सुञाणियूं नथा, इहे असांजी तरफ़ां शहीद थियो आहे। अलाह जे नबी अची करे जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, अलाह जे नबी फरमायो त सुबहान अल्लाह, ॾिसो अल्लाह जो मोमिन सां अजीब मामूलो आहे। अलाह जे नबी फरमायो ॾिसो न हिन नमाज़ पढ़ी, न हिन रोज़ा रखिया, न हे जिहाद में हलियो, सिर्फ़ु हाणे इस्लाम क़बूल करे ऐं जिहाद में निकितो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में पहुची वियो। हे छा आहे? हे इस्लाम आहे। अनल इस्लाम यहदिमु मा कान क़बलहू, इन ई ॾींहं जे अंदरि मुस्लमान थियो आहे, इन ई ॾींहं जे अंदरि रसूल सां गॾु बीठो, इन ई ॾींहं जे अंदरि साहबा सां जिहाद में निकितो ऐं इन ई ॾींहं जे अंदरि शहीद थी वियो। हे इस्लाम मज़हब आहे जेको पूरी ज़िंदगी जा गुनाह मिटाए छॾियईं, पूरी ज़िंदगी जा। हिकु ॿियो बि वाक़ियो इंतिहाई अजीब पियो अचे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो हिकु शख़्स आयो, हिकु साहिब उहो मुस्लमान थियो। मुस्लमान उहो जीअं जो थियो त पोइ इन चयो त साईं कुफुर जे ज़माने जे अंदरि तव्हां हदीस जो बयानु कई, अलाह जे नबी खे उन साहिब जो तव्हां हदीस जो बयानु कई त अनल इस्लाम यहदिमु मा कान क़बलहू, जेको इस्लाम खां पहिरां जेके बि शयूं आहिनि उहे मुनहदिम थी वियूं, उहे ख़तमु थी वियूं। छा इस्लाम खां पहिरां कोई बंदो वॾे में वॾी नेकी करे, वॾी नेकी करे, छा उहा नेकी बि मिटिजी वई? अलाह जे नबी फरमायो नेकी बि मिटिजी वई। कुफुर जे ज़माने में नेकी मोतबर न हूंदी आहे, कुफुर जे ज़माने में नेकी मोतबर न हूंदी आहे। हिन टाइम जेकॾहिं पूरी दुनिया जे अंदरि कोई बि काफ़िर फलाही कमु थो करे, कोई हिंदू ईसाई यहूदी फलाही कमु, यानी इंसान खे रिस्पेक्ट ॾिए थो, का अस्पताल बनाए छॾियूं न, को बहितरीनु हिकु हॉल ठाराए छॾियईं जंहिंमें ग़रीब माण्हू अचनि ऐं आराम कनि, को पार्क ठाराए छॾियईं इंसान जी ख़िदमत लाइ, त इन काफ़र खे इहा शइ आख़िरत में न मिलंदी। कहिड़ी बेस ते? त इहे तमामु शयूं मोतबर उन टाइम थींदियूं आहिनि जॾहिं बंदो मुस्लमान थिए, जॾहिं बंदो ईमान वारो हुजे। पर ईमान वारो न आहे त इहे शयूं जो बदिलो मिलंदो, पर कहिड़े टाइम? दुनिया जे अंदरि इहा शइ वापसि रिकवर थींदी। कोई काफ़र 1 लख रुपियो कंहिं इंसान जे मथां ख़र्चु कयो त अल्लाह ताला वापसि कंदो, 2-3 लख हिन खे वापसि दुनिया में ॾेई छॾींदो। मुस्लमान नेकी कंदो आहे, अल्लाह ताला 10 हिसा दुनिया जी तरफ़ वापसि कंदो आहे ऐं 70 हिसा अल्लाह ताला उनजे आख़िरत में रखंदो आहे, जेके हिन टाइम असांखे ज़ाहिर नथा थियनि। 10 हिसा अल्लाह ताला जो वाइदो आहे त उनखे 10 असां दुनिया जे अंदरि वापसि कंदासीं ऐं इनखे 70 जेको असां आख़िरत ॾींदासीं। हे मुस्लमान सां ख़ासि आहे। त उहो साहिब उन चयो साईं मां कुफुर जे ज़माने जे अंदरि तमामु वॾी नेकी कई आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बार बार जेकॾहिं इसरा करे उहा नेकी बि बयानु कर। त उन चयो त साईं मां कुफुर जे ज़माने जे अंदरि जंहिं टाइम जवान हुयुमि त असांजे काफ़रनि जे अंदरि जहालियत जे अंदरि औरतुनि खे क़तलु कयो वेंदो हुयो, नंढी छोकिरुनि खे क़तलु कयो वेंदो हुयो। त पोइ मां छा कंदो हुउमि त उहे छोकिरियूं उन्हनि खां पैसनि ते वठी करे उन्हनि खे चवंदुमि त यार तव्हां त हुनखे हिन छोकिरी खे उहे बि क़तलु करे छॾींदो। हाणे तव्हां हीअं कयो, तव्हां मूंखां पैसा वठो, कुझु तव्हां छा वठो? उनजे वालिदिन यानी उन पीउ मूंखे हीअं चवंदुमि त मूंखां पैसा वठो ऐं इहा छोकिरी मूंखे ॾियो।
त पोइ उन्हनि जा पीउ मां ख़ुशि थी वेंदा त छोकिरी क़तल खां बि बचे थी ऐं पैसा बि मिलनि था, इहा त ॻाल्हि भली आहे। पोइ चई साईं मां ईअं करणु शुरू कयुमि, मां ईअं औरतूं वठंदो हुयुमि, पोइ उनजी मां तरबियत कयुमि, पोइ उन्हनि खे मां बुलूगत ताईं पहुचायुमि, पोइ वरी छा कयुमि त मां उन्हनि जो निकाह कंदो हुयुमि। पोइ फरमायूं त ए अलाह जा नबी अहिड़ियूं 70 औरतुनि जो मां पालना करे उन्हनि खे निकाह कराए छॾियुमि। ऐं हक़ीक़त में जेकॾहिं इहा नेकी ॾिठी वञे त तमामु वॾी नेकी आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं उमिरि जे अंदरि तूं मुस्लमान थियो आहे, छो त उहो जेको जॾहिं मुस्लमान थियो न उहो साहबी, त उनजी उमिरि जेकी नंढी उमिरि न हुई, उनजी उमिरि नंढी न हुई, उनजी उमिरि तमामु वॾी हुई। अलाह जी ने फरमायो जंहिं उमिरि जे अंदरि तूं मुस्लमान थियो आहे, इन उमिरि जे अंदरि अमूमन काफ़र मुस्लमान न आहिनि थींदा। हे जेकी तुंहिंजी पोयां नेकी आहिनि, इन नेकी जे बदौलत अलाह ताला तोखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। इन नेकी जे करे अलाह ताला तोखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। त मां भार दोस्तो, हे फलाहियत वारो मज़हब आहे। इस्लाम जे हर हिकु अहकाम खे, हर हिकु शइ खे असां मज़बूती सां खणी करे हलंदासीं, असां कामयाबी ऐं मंज़िल मक़सूद ते पहुचंदासीं। दुनिया जे अंदरि पंहिंजे मक़सद खे यादि कयो, दुनिया जे अंदरि पंहिंजे मक़सद खे यादि कयो। असांजो मक़सदु आहे अलाह ताला जे अहकाम जी तकमील, अलाह ताला जे अहकाम ते 100% हलणु। हे दुनिया में अचण जो मुजीब रहमान जो मक़सदु ऐं जेको हिते मजमू वेठो आहे तव्हांजो बि मक़सदु इहो ई आहे। त अलाह ताला जा अहकाम कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़ा अलाह जा अहकाम आहिनि, उन अहकामनि ते मां फौरी तौरु हलां ऐं जंहिं शइ खां अलाह ताला रोकियो आहे उनखां मां रुकिजी वञा। मुस्लमान इन जो नालो आहे, मुस्लमान जी माना फर्माबरदार। त असांजे दुनिया में जेको मक़सदु आहे उहो अलाह ताला जी इबादत आहे, जंहिंमें नमाज़ जेकी आहे वॾो किरदारु रखे थी। कंहिं बि हालत में नमाज़ छॾण जी सर इजाज़त न आहे। साईं ड्यूटी आहे, दुकानु आहे, अकेलो आहियां दुकान ते, कारोबार में अकेलो आहियां, स्कूल मां वेंदो आहियां मां त उते अकेलो आहियां, ऑफ़िस खे मां अकेलो संभालींदो आहियां, बैंक में मां अकेलो आहियां, मां नमाज़ कीअं पढ़ां? हे कंहिं क़िस्म जो कोई बि सर उज़ुर न हलंदो तव्हांजो, हे उज़ुर न आहे, हे तव्हांजो उज़ुर न आहे। दुकान ते अकेलो आहियां, हे उज़ुर न आहे, इन करे नमाज़ नथो पढ़ां। ऑफ़िस में अकेलो आहियां, नमाज़ नथो पढ़ां, हे उज़ुर न आहे। बीमार आहियां, नमाज़ नथो पढ़ां, उज़ुर न आहे इहो। घर में अकेलो आहियां, वॾो मां ज़िम्मेदार बंदो आहियां, सामान सॼो मां वठी ईंदो आहियां, नमाज़ इन करे नथो पढ़ां, हे उज़ुर न आहे। अलाह जो कसम आहे उज़ुर न आहे। जेकॾहिं इहो उज़ुर आहे त पोइ साहबी अब्दुल्ला इब्न मक्तूम जो 6 उज़ुर तमामु वॾा उज़ुर आहिनि। उहे उनजे हक़ीक़ी इहे उज़ुर जेकॾहिं नोट कया वञनि, उन साहबी जा हक़ीक़ी उज़ुर हुया। पर उहो साहब ईअं न पियो चए त नमाज़ न पढ़ां, उहो साहब सिर्फ़ु इहा इजाज़त वठे पियो त नमाज़ पढ़ां साईं, नमाज़ खे कीअं छॾींदुमि, सिर्फ़ु एतिरी इजाज़त खपे त नमाज़ घर में पढ़ां बसि। पोइ उन साहबी पंहिंजा उज़ुर बयानु कया, उहे उज़ुर दुरुस्त उज़ुर हुया। हिकिड़ो उज़ुर इहो पेश कयईं त मां नाबीन बंदो आहियां, मुंहिंजो घर मस्जिद नबवी खां परे आहे, महिरबानी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात सां आॾो वेही करे महिरबानी करे साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे घर में नमाज़ पढ़ां। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आज़ान जो आवाज़ु ॿुधे थो, जेसिताईं आज़ान जो आवाज़ु बिल्कुलु मुंहिंजे घर में ईंदो आहे, अलाह जी नबी फरमायो अची करे मस्जिद में नमाज़ अदा कर। वरी ॿियो हिकिड़ो उज़ुर पेश कई त मतां शायदि गुंजाइश निकिरी अचे। साहबा जो हे फ़ेल न हो त साहबा नमाज़ खे छॾनि, साहबा जो इहो कमु न हो त नमाज़ खे छॾनि, नमाज़ कंहिं हालत में न आहे छॾणी। पर इहा साहबी नाबिन साहिब हुयो, उनखे पंहिंजे घर खां मस्जिद में अचण में तकलीफ़ थिए पई, इहो उज़ुर पेश कयईं। ॿिए नंबर ते उज़ुर पेश कयईं त साईं राति जो इशा ऐं मग़रिब जी नमाज़ ऐं अहिड़ी तरह फजर जी नमाज़, इहे 3 नमाज़ूं मूंखे ॾुखियूं लॻनि थियूं। इहे 3 नमाज़ूं मूंखे ॾुखियूं लॻनि थियूं त राति जे कंहिं हिसे में मां निकिरां। मुंहिंजे घर ऐं मस्जिद दरमियान हिकिड़ो झंगल आहे, हिकु झंगल आहे। हाणे मां नाबीन बंदो जो राति जो इशा नमाज़ ते निकिरां, मग़रिब नमाज़ ते जेकॾहिं न निकिरां, फजर नमाज़ ते जेकॾहिं मां अचां ऐं कोई जानवर निकिरी पई, कोई दरिंदो निकिरी पई, कोई शेर निकिरी पई, कोई नांग निकिरी पई, त मूंखे कहिड़ी ख़बर हे नांग या नोड़ी आहे ऐं उहो पंहिंजो हवस जो शिकार मूंखे बनाई ऐं पोइ मां हलाक थी वञा, पोइ महिरबानी करे मूंखे इजाज़त खपे त मां घर में नमाज़ पढ़ां। अब्दुल्ला इब्न मक्तूम जलील क़दर साहबी आहे। अलाह जे नबी वरी इहा ॻाल्हि कई त तुंहिंजे घर में आज़ान जो आवाज़ु अचे थो, जेसिताईं आज़ान जो आवाज़ु अचे थो, अलाह जे नबी फरमायो इजाज़त न आहे घर में नमाज़ पढ़ण जी।
गौर सां ॿुधो, नमाज़ छॾण जी इजाज़त साहबी नथो घुरे। हिकिड़ा उज़ुर तव्हांजा बि आहिनि। सर दुकान ते कोई बि न आहे, मां अकेलो आहियां, मुला वांदा। हे इहा ॻाल्हि क़बर में ख़बर पवंदी तव्हांखे। जेकी इहा ॻाल्हि कंदा न मुला वांदा, हिन खे कहिड़ो कमु आहे, हे हिन खे कहिड़ो कमु आहे। अलाह जो कसम असांखे वॾा कम आहिनि, असांखे वॾा कम आहिनि। शायदि तव्हांजे कमनि खां ज़्यादा असांजा कम आहिनि। सिर्फ़ु मिंबर ते अछी ड्रेस ऐं अछे पटके सां इहो तसवर न कंदा कयो त हे फ़ारिग बंदा आहिनि, फ़ारिग बंदा आहिनि। अगरि असां तव्हांखे पंहिंजा कमु ॿुधायूं न, मसरूफ़ियत ॿुधायूं, तव्हां ख़ुदि पाण हैरान थी वेंदव। सिर्फ़ु मां अकेलो न, अहिड़ी तरह वॾा मौलवी बि त सर हे मौलवी फ़ारिग, हे त 5 वक़्त नमाज़ मस्जिद में पिया हुजनि, हिननि खे कहिड़ो टेंशन। मूंखे दुकानु असुर सां अकेलो खोलणो पए थो। इहो अलाह जो कसम आहे, हे शैतान जो धोखो अथव। हे शैतान जो धोखो आहे जेको तव्हांखे नमाज़ पढ़ण खां नथो रोके थो। हे शैतान जो धोखो आहे। अची करे उहो साहबी आख़िरी में लास्ट हिकिड़ो उज़ुर पेश कयईं। हे सभु उज़ुर बयानु करे पोइ आख़िरी में चयईं त साईं हाणे मुंहिंजी उमिरि थी वई आहे इंतिहाई वॾी, इंतिहाई वॾी मुंहिंजी उमिरि थी वई आहे, जो मुंहिंजा पेर बि कमु नथा कनि, मुंहिंजा गोॾा बि कमु नथा कनि, ऐं मां हली बि एतिरो नथो सघां। हाणे महिरबानी करे इजाज़त ॾियो त मां घर में नमाज़ पढ़ां। अलाह जे नबी ईअं फरमायो, आज़ान जो आवाज़ु ॿुधे थो, आज़ान जो आवाज़ु, जेसिताईं आज़ान जो आवाज़ु बिल्कुलु घर में पहुचे थो। अलाह जे नबी फरमायो, कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे, मस्जिद में अची करे नमाज़ अदा कर, मस्जिद में नमाज़ अदा कर। छाजे करे? साहबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ताक़ीद छो फरमायो? साहबी जो हे मनसब आहे, जंहिं रसूल जे हथ जे मथां बैत कई हुजे ऐं इस्लाम जे अंदरि कमज़ोर हुजे, इस्लाम जे अंदरि उहो कमज़ोर हुजे, नथो थी सघे। नबी सां डायरेक्ट इल्मु हासिलु कयो हुजे, गोॾा भञी करे रसूल जे ॾाढो अतयादी शिकिल में वेठो हुजे ऐं उहो जमात सां नमाज़ न पढ़े, हे साहबी जो मक़ाम न आहे। साहबा कंहिं मौक़े ते नमाज़ जमात खां न छॾी। हे 1400 साल खां बाद में तव्हां ऐं असां कमज़ोर मुस्लमान आहियूं। दुकान ते वेठे वेठे नमाज़ चट, घर में वेठे वेठे कचहरी कंदे कंदे, हवाल कंदे कंदे नमाज़ चट, ऑफिसुनि में वेही करे नमाज़ चट, हा बैंकुनि जे अंदरि वेही करे ऑफिसर आहियां साईं मां नमाज़ नथो पढ़ी सघां। अलाह जो कसम आहे, उज़ुर न आहे, नथो टाइम मिली सघे। दुकान जे अंदरि मसइलो रखो, दुकान जे अंदरि मसइलो रखो, जमात सां नथा अची सघो न, पोइ बि वबाल खां बचो, वॾे वबाल खां बचो। नमाज़ कज़ा जो जेको नुक़सानु आहे तव्हां अदा न करे सघंदव। नमाज़ कज़ा जो जेको वबाल आहे तव्हां मुस्लमान न खणी सघंदव क़यामत जे ॾींहुं। टाइम नथो मिली सघे, मसरूफ़त घणी आहे दुकान ते, मसइलो दुकान में रखो, मसइलो पंहिंजी बैंक जे अंदरि रखो, मसइलो पंहिंजी ऑफिस जे अंदरि रखो। आज़ान जो टाइम थिए वुज़ू करे फ़र्ज़ु पढ़ी छॾियो। कम से कम इहो करणु आसान आहे न आहे सही? इहो त आसान आहे। पहिरें नंबर ते सभ खां पहिरियां आला क़िस्म जो इहो अमलात अची करे जमात सां नमाज़ पढ़ो। पर ॾिसो था जेकॾहिं जमात सां मां इन आसिरे ते वेठुमि त मुंहिंजी नमाज़ ई वेंदी, पोइ कम से कम इहो तरीक़ो इस्तेमालु कयो। हे मेन इबादत आहे, न आहे इनखे छॾिणो। इन खां बाद में अलाह ताला ॿियनि शयुनि जो हुकुम कयो, जंहिंमें रोज़ो आहे, जंहिंमें हज आहे, जंहिंमें ज़कात आहे, जंहिंमें क़ुरान हकीम जी तिलावत आहे। हे सभु कमु करणा आहिनि। ईअं चई न आहे छॾिणो त हे इस्लाम मौलवी ॼाणी, हे नमाज़ मौलवी ॼाणी, हे जेको आहे रोज़ा मौलवी ॼाणी। हर शइ में जो असांखे आॾो कंदव त बाक़ी तव्हां छा कंदव? तव्हां नेठि पोइ कंदव छा? कहिड़ो कमु कंदव? माज़र सां मां तव्हांखे टारगेट नथो बणायां, पर मां ॻाल्हि इहा उन्हनि मुस्लमाननि ताईं पहुचाइणु चाहियां थो जेके नमाज़ में वॾी कोताही था कनि, दीन इस्लाम जे अंदरि वॾी कोताही था कनि, पंहिंजे कारोबार खे घणो कुझु सम्झनि था ऐं नमाज़ खे कुझु नथा सम्झनि। इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक जेकॾहिं कोई बि बंदो ॼाणी वाणी नमाज़ छॾे थो ॾे, उनजे नज़दीक उहो बंदो मुस्लमान नाहे, उनजे नज़दीक उहो बंदो मुस्लमान नाहे। इमाम अबू हनीफ़ा वटि उन वटि इहो आहे त उहो बंदो मुस्लमान आहे। बाक़ी तर्क सलात, नमाज़ खे छॾणु कबीरा गुनाह आहे, इंतिहाई कबीरा गुनाह आहे। तव्हांजा भाइर दोस्तो, जीअं कारोबार खे असां ज़रूरी सम्झूं था, जीअं असां पंहिंजे
घर जे माहौल खे बहितर बणाइण खे ज़रूरी सम्झूं था, ईअं ई दीन इस्लाम खे ज़रूरी सम्झो। मौत खां बाद में असुली ज़िंदगी अनक़रीब शुरू थींदी। हक़ीक़ी ज़िंदगी जेकी आहे उहा आख़िरत वारी आहे, उनखे बनाइण जी कोशिशि कयो। जो उनजे बारे में अलाह ताला फ़रमायो न, जन्नत जेकी आहे उनजी अलाह ताला क्वालिटी बयानु कई क़ुरान हकीम जे अंदरि। अलाह ताला फ़रमायो जन्नत जेकी आहे उनजी जेकी मोकर आहे, साबिक़ू इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, अहिड़ी तरह अलाह ताला फ़रमायो अलाह ताला जी मग़फ़िरत जे तरफ़ हिक ॿिए खां वधीक दौड़ लॻायो। जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो कारोबार में तरक़ी जे लाइ, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो दुनिया खे पैसे खे हासिलु करण जे लाइ, त मां वटि पैसो ज़्यादा अची वञे, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो त मां ऑफिसर थी वञा, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो त मां डॉक्टर थी वञा, त अलाह ताला फ़रमायो साबिक़ू इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, हिक ॿिए खां अॻिते वधो। या अलाह छाजे तरफ़? अलाह ताला फ़रमायो मग़फ़िरत मिन रब्बिकुम, मां अलाह ताला जी बख़्शिश जे तरफ़ वधो। ऐं कीअं वधंदासीं? कहिड़ो तरीक़ो आहे? तरीक़ो हिकिड़ो आहे, गुनाहनि खे छॾिणो आहे, गुनाहनि खे छॾिणो आहे, नेकी जे मथां अचिणो आहे, नेकी जे मथां अचिणो आहे। इहो छा आहे? इहो अलाह ताला जी रहमत जे तरफ़ दौड़ आहे। इहो छा आहे? इहो अलाह ताला जी रहमत जी तरफ़ दौड़ आहे। त अलाह ताला फ़रमायो वधो हिक ॿिए खां। जे दुनिया जे अंदरि हिकु बंदो चवंदो आहे त मुंहिंजो वॾो बंगलो हुजे, मूंखे तमामु वॾी गाॾी हुजे, दुनिया जे अंदरि वॾो उहिदो हुजे, वॾी डिग्री हुजे, चाहियो था न? हिते सभु मस्जिद में इहो बंदो चाहिनि था। मां बि चाहियां थो, ईअं न आहे त मां नथो चाहियां, मां बि तव्हां सां गॾु मां बि चाहियां थो मूंखे बहितर घर हुजे, मूंखे बहितर गाॾी हुजे, मूंखे बहितर सवारी हुजे, मूंखे बहितर लिबास हुजे, मूंखे माल हुजे। हे सभिनी इंसानी चाहत आहे, तव्हां सां गॾोगॾु मुंहिंजी बि चाहत आहे। इन सभिनी खे चाहत खे पसंदि कयो था। अलाह ताला फ़रमाए इन शइ खे पसंदि कयो, अलाह ताला जी मग़फ़िरत जे तरफ़, अलाह ताला जी रहमत जे तरफ़ ईअं वधो हिक ॿिए खां। पोइ अलाह ताला फ़रमायो व जन्नतिन अर्ज़ुहा का अर्ज़िस समाई वल अर्ज़, तव्हांखे ख़बर आहे जंहिं जन्नत खे अलाह ताला मोमिननि जे लाइ तयारु कयो आहे, जंहिं जन्नत खे अलाह ताला मुसलमाननि जे लाइ तयारु कयो आहे, उहा जन्नत केतिरी आहे? उहा जन्नत आहे नेठि केतिरी? अलाह ताला फ़रमायो उहा जन्नत जी जेकी मोकर आहे, उन जन्नत जी जेकी मोकर आहे ज़मीन खां वठी करे आसमान ताईं उनजी सिर्फ़ु मोकर आहे। ज़मीन खां वठी करे सिर्फ़ु आसमान ताईं। अलाह जो कसम आहे, अलाह ताला असांखे लख साल उमिरि ॾे, अलाह ताला असांखे लख साल उमिरि ॾे, ऐं असां इन तहक़ीक़ात में निकिरूं त ज़मीन खां वठी करे आसमान जो मुफ़ासिलो केतिरो बीहे थो, न करे सघंदासीं। दुनिया जे कंहिं इंसान खे इहो मालूम न आहे त ज़मीन ऐं आसमान जो विच में जेको मुफ़ासिलो आहे इहो केतिरो आहे, कंहिं इंसान खे मालूम न आहे। अलाह ताला फ़रमायो इहा शइ मां अलाह जे इल्म में आहे। जन्नत जंहिंखे असां बनायो आहे, जन्नत असां जंहिंखे बनायो आहे, उनजी सिर्फ़ु अलाह ताला फ़रमायो हे जेकी मोकर आहे, मोकर हे मोकर आहे। इहा मोकर केतिरी आहे? अलाह ताला फ़रमायो ज़मीन खां वठी करे आसमान ताईं मोकर आहे। यादि रहे हमेशह मोकर ड्रेग खां घटि हूंदी आहे। मोकर ड्रेग खां हमेशह घटि हूंदी आहे। हे मुंहिंजी कमीस मूंखे पतल आहे, हिन जी ड्रेग तक़रीबन 45 इंच आहे, 45 इंच, ऐं हिन जी मोकर जेकी आहे 24 इंच आहे। त अधु ते अधु मुंहिंजी ड्रेग मथे आहे। त अलाह ताला फ़रमायो हे सिर्फ़ु नॉर्मल हिकिड़ो मिसाल तव्हां इंसान जे लाइ काफ़ी आहे। जन्नत जी जेकी मोकर असां बनाई आहे न, उहा केतिरी? उहा ज़मीन आसमान जे मुफ़ासिले ताईं असां जन्नत जी मोकर बनाई आहे। हाणे तव्हां पाण सोची सम्झो त इन जी ड्रेग केतिरी हूंदी। जीअं काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त अलाह ताला अदना खां अदना, नंढे खां नंढो जन्नती जॾहिं जन्नत में एंट्री कंदो, दाख़िल थींदो, अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो, अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो। पर केतिरी अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो? अलाह ताला फ़रमाईंदो केतिरी तोखे जन्नत ॾियां? काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो केतिरी तोखे जन्नत ॾियां? त उहो इंसान दुनिया खे ई सिर्फ़ु ॾिठो हुअईं त दुनिया जे अंदरि प्रॉपर्टी जे अंदरि सिर्फ़ु 5000 जो बंगलो, 5000 फुट में बंगलो, 10,000 में बंगलो फुट में, जिरेब में बंगलो, 2 जिरेब में बंगलो, 10 जिरेब में बंगलो वॾे में वॾो,
अञा अहिड़ो को दुनिया जे अंदरि वॾे में वॾो बंगलो हुजे, 20 जरे में बंगलो, वधि में वधि एतिरो बंगलो, अलाह ताला पुछा कंदो केतिरो तोखे एराज़ी, तोखे केतिरी एराज़ी खपे जन्नत में रहण जे लाइ। पोइ अलाह ताला ख़ुदि ई फरमाईंदो दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत तोखे ॾियां, दुनिया खां 10 हिसा तोखे मथे जन्नत ॾियां, उहो हैरान थींदो त सर दुनिया जे अंदरि सिर्फ़ु पाकिस्तान नाहे, दुनिया जे अंदरि पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, साउथ अफ्रीका, सऊदी अरब, UK, UAE, कतर, फ्रांस, अञा घणा मुल्कनि मूंखे नाला ख़बर न आहिनि मूंखे नाला ख़बर। इन सभिनी मुल्कनि खे जोड़ियूं था, हिकु दुनिया ठहे थी। अलाह ताला फरमाए इन दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत तोखे खपे त साईं कंहिंखे न खपे। पोइ चवंदो या अलाह खपे मूंखे, या अलाह मूंखे खपे। हाणे इहा ॻाल्हि असां जेकॾहिं काउंट कयूं था त एतिरी जन्नत जेकी लोकल में लोकल हिकिड़ो जन्नती हूंदो जेको हेठां खां हेठां दर्जे में हूंदो, उनखे दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत मिलंदी। अलाह जो कसम आहे इहा ॻाल्हि मुमकिन आहे, इहा ॻाल्हि मुमकिन आहे। असांजी हिन सरज़मीन खां जॾहिं ख़िला जे तरफ़ असांजी मशीन निकिरंदी आहे, जहाज़ निकिरंदो आहे जेको सैटेलाइट ते वञी करे मथे बीहंदो आहे ऐं दुनिया जा राब्ता कनेक्ट कराईंदो आहे, जॾहिं उहो जहाज़ निकिरंदो आहे हली करे एतिरे हद ताईं जहाज़ निकिरी वेंदो आहे जो हे असां वारी दुनिया कणिक जे दाणे जे बराबरि नज़र ईंदी आहे। कणिक जे दाणे जे जेतिरी हे दुनिया नज़र ईंदी आहे जॾहिं ख़िला में को जहाज़ निकिरी वञे ऐं उनजी फ़ोटोज जेकी फ़ोटो आहे प्लेनेट अर्थ जी ऐं ज़मीन जी तरफ़ मोकिले, कणिक जे दाणे जेतिरी दुनिया नज़र ईंदी आहे। इन कणिक जे दाणे सां गॾोगॾु ॿिया प्लेनेट, अहिड़ा प्लेनेट जंहिंजे अंदरि तव्हां महसूसु ईअं कंदो त दुनिया इन जे अंदरि जेकॾहिं असां रखूं, जेका अलाह ताला जा ॿिया जेके प्लेनेट आहिनि, जेके सियारा आहिनि, उन जे अंदरि जेकॾहिं असां दुनिया खे रखूं तव्हां ईअं सम्झंदव जीअं न पूरी दुनिया जे अंदरि कणिक जो दाणो किथे उछले छॾियो। हे नामुमकिन नाहे। अलाह ताला कंहिं बि हिकु बंदे खे, अदना खां अदना बंदे खे अलाह ताला एतिरी जन्नत ॾेई छॾे। अलाह वटि सर नाकामी न किलत न आहे, अलाह जा ख़ज़ाना तमामु वॾा वसीन। इन जे करे अलाह ताला फरमायो फ़फ़िरू इलल्लाह, मां अलाह ताला जी तरफ़ दौड़ लॻायो। ज़िकिर कयो 2 नंबर ते, ज़िकिर सां अलाह ताला जी क़ुर्ब खे जेको तव्हां हासिलु कंदव। सही बुख़ारी जे अंदरि लास्ट हदीस आहे ऐं इमाम बुख़ारी जॾहिं पंहिंजो किताब मुकमल कयो न त आख़िरी किताब में आख़िरी हदीस ज़िकिर जी फ़ज़ीलत में आंदई ऐं उहा हदीस कहिड़ी आंदई, फरमाई कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। फरमायूं अल्लाह वटि 2 कलमा अहिड़ा अथव, हे इंसानो अल्लाह वटि 2 कलमा अहिड़ा आहिनि जेके अल्लाह वटि वॾा महबूब आहिनि, अल्लाह उनखे तमामु घणो पसंदि कंदो आहे ऐं उहे ज़बान ते इंतिहाई आसान आहिनि। आसान जो मतिलबु इहो त माना हिकिड़े सेकंड जे अंदरि या 2 सेकंडनि जे अंदरि या 5 सेकंडनि जे अंदरि तव्हां पढ़ी वेंदव, पर उहे ज़बान ते आसान। फरमायूं मीज़ान जे अंदरि उनजो वज़न इंतिहाई घणो आहे। पोइ फरमायूं सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हे 2 कलमा आहिनि बसि। केतिरो टाइम लॻो मां पढ़ां? सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे 2 कलमा ज़बान ते इंतिहाई आसान ऐं मीज़ान जे अंदरि जॾहिं क़यामत जे ॾींहुं इहे रखिया वेंदा, पोइ इन जो वज़न ॾिसिजो, पोइ इन जो वज़न ॾिसिजो त अलाह ताला केतिरी तव्हांखे नेकी ॾिनी आहे। त असां जन्नत खे हासिलु करण जा रस्ता जेके आहिनि न अलाह ताला आसान बनाए छॾिया आहिनि, आसान बनाए छॾिया आहिनि। हाणे असां उनखे उन आमाल खे वठूं। नेकी करणु आसान आहे, नेकी करणु आसान आहे, नेकी खे बचाइणु इंतिहाई मुश्किल आहे। नेकी करणु आसान, मां कलमो पढ़ियुमि न सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम, 2 कलमा नेकी आमाल जे अंदरि काउंट थी वई। हाणे हिनखे बचाइणु मुजीब रहमान जे लाइ इंतिहाई मुश्किल आहे। छाजे करे कॾहिं कॾहिं तव्हां सां मुलाक़ात थिए थी, कॾहिं कॾहिं कोई बंदो अगरि गिला कयईं, मां गिला ॿुधमि, मुंहिंजो अमल चट, मां कंहिंजी गिला कयमि, मुंहिंजो इहो ज़िकिर ख़तमु। मां नमाज़ पढ़ियमि, नमाज़ खां बाद में कंहिं बंदे मां सां ॻाल्हायो,
माज़ल अल्लाह माफ़ करे गार ॾिनमि उनखे आमाल चट। इन जे करे नेकी करणु आसान आहे। नमाज़ पढ़णु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला पाबंद बनायो आहे। नमाज़ बंदो पढ़े, रोज़ा रखी, हज कई, तमामु शयूं कई, हे नेकी आहे। इन नेकी खे करणु आसान लॻे थो, पर इन खे बचाइणु मुश्किल अथव। उनखे ई बचायो, उनखे ई बचायो। त इंशाअल्लाह सभई कोशिशि कंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी भरे ॾिजो, आहे पाणी। साईं, घर में जेके जानवर हूंदा आहिनि, मसलन तौरु किरड़ी, कूओ, चमड़ा वग़ैरह, उन्हनि खे मारणु कीअं आहे? अच्छा, घर जे अंदरि जेके बि जानवर आहिनि, मसलन तौरु किरड़ियूं वधी वियूं आहिनि, कूआ वधी विया आहिनि, ऐं कंहिंजे घर में चमड़ा बि आहिनि, शायदि उहे ॿाराड़ी में थी सघंदा, असांजे शहर में त न आहिनि, त उनखे मारणु कीअं आहे? जेकॾहिं ॾिसो था उहे इंसान जे लाइ मुज़र थियनि था, यानी नुक़सान वारा थियनि था। किरड़ियूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो अल्लाह माफ़ करे, अगरि कंहिं थांव में किरी पई किरड़ी त उनजो ज़हर इंतिहाई ख़तरनाक आहे। अगरि उहो कंहिं खाधे में किरी पई, उहो खाधो अगरि कंहिं इंसान खाधो त इंसान मरी सघे थो, उनजो ज़हर वॾो ख़तरनाक आहे। जेकॾहिं वधी वियूं आहिनि किरड़ियूं, उनखे मारणु जाइज़ आहे। कूआ वधी विया आहिनि, इंतिहाई नुक़सानु ॾियनि था, कपिड़नि खे टुकनि था, पैसनि खे टुकनि था, हा साईं, ॿियनि शयुनि खे नुक़सानु ॾियनि था, दवाउनि खे नुक़सानु ॾियनि था, या घर में जेको कुझु सामान आहे उनखे इंतिहाई नुक़सानु ॾियनि था, त कूअनि खे बि मारणु पोइ दुरुस्त आहे। अहिड़ी तरह चमड़ा ॿाराड़ी में थियनि था, हिते त न आहिनि असां वटि, मुमकिन आहे शहर में बि कंहिं वटि हुजनि, कंहिंजे घरनि में। उहे जेकॾहिं ॾिसो मुज़िर थियनि था, जेकॾहिं हिकु ॿ चमड़ो आहे त यार उनखे छॾे ॾियो, हिकु ॿ चमड़ो आहे त उनखे छॾे ॾियो। पर जेकॾहिं ज़्यादा थी था वञनि ऐं इंसान खे उहे नुक़सानु ॾियनि था, त पोइ उनखे मारणु जेको आहे दुरुस्त आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, किरड़ी खे मारण में बि कंहिं क़िस्म जो कोई गुनाह न आहे, जेकॾहिं नुक़सान वारी थिए थी। बाक़ी हिकु ॿ जेकॾहिं फिरे थी त छॾे ॾियोसि, हिकु ॿ फिरे थी त उनखे छॾे ॾियोसि, कोई टेंशन न आहे। वधी वियूं आहिनि उन्हनि खे मारणु दुरुस्त आहे। छाजे करे? इंसान जी जान वधीक वैल्यू रखे थी, इंसान जी जान वधीक वैल्यू रखे थी। बाक़ी जेकॾहिं को नांग आहे, ज़हरीलो, उनखे मारण जो हुकुम आहे, उहो भले घर में हुजे या ॿाहिरि ई हुजे, उनखे मारण जो हुकुम आहे। कुतो जेकॾहिं छितो थियो आहे, उनजे बारे में बि सुवालु ईंदो आहे, कुतो छितो थियो आहे, उनखे छा कजे? उनखे बि मारे छॾिजे, छो त इहो ज़्यादा नुक़सानु करे सघे थो। असां हिकु मरतबे जंहिं टाइम पढ़ाई कंदासीं, पोइ उन टाइम असां पढ़ाई करे नओं सुबुह सां मां फजर नमाज़ पढ़ाई करे मां वियुमि मदरसे वियासीं, फजर नमाज़ पढ़ाई करे वियासीं। हुते जीअं मां वियुमि त सबक़ ते असां नवां स्टार्ट करे नओं अञा किताब खोले करे वेठासीं त पोइ अचानक सबक़ शुरू थियो। सबक़ हिकु ॿ कलमा उस्ताद जेको आहे पढ़ाया, कुतो हुते अची वियो तमामु वॾो छितो। हिकु नंढे ॿार खे अची करे मुंहं में इहो चक हईं त हिन जो पूरो हे ॻिटो लाहे वियो, पूरो जो पूरो ॻिटो। त अहिड़ा ख़तरनाक जेकॾहिं कुता आहिनि, जानवर आहिनि, त उनखे शरीयत मारण जो हुकुम ॾिनो आहे। इंसान जी जान, इंसान जी वैल्यू जानवर खां जेको आहे मथे आहे। त कंहिं क़िस्म जो कोई गुनाह बि न आहे। बा सूफ़ी चवंदा आहिनि न त सर खाम खां जानवर खे मारण जो हुकुम ॾियो था, त जानवर जेको अगरि बदमाश थी वञे, ज़्यादा नुक़सानु ॾिए त उनखे मारियो ई वेंदो, उनखे छॾियो कंहिं क़िस्म जो कोई न वेंदो। पाणी ख़तमु भरे। अच्छा साईं, अॼुकल्ह काफ़ी औरतूं पंहिंजे हथनि ते मेहंदी गैर मर्दनि खां लॻाराइनि थियूं, उहो अमल कीअं आहे? अच्छा, हे नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखी वञे त हे असां वटि हिते त न आहे, पंहिंजे शदाकोट में न आहे, ॿाहिरि शहरनि में आहे। कराची में, हैदराबाद में, शायदि लाड़काने में बि हुजे। औरतूं जॾहिं को ईद अचे या शादी जो प्रोग्राम थिए, हाणे बाक़ाइदा दुकान खुलिया आहिनि, उन दुकान ते मर्द वेठा आहिनि। जंहिं बि डिज़ाइन ते मेहंदी लॻाइणी आहे न, त पोइ घरवारी खे मोकिले छॾियो होॾे त मेहंदी लॻी वञे, उहा घरवारी पाण ई हली वेंदी। त हे छा आहे मां ॿुधायां, हे आहे बेग़ैरती, हे बेग़ैरती आहे। कोई बि मुस्लमान, कोई बि ईमान वारो, कोई बि गैरती बंदो इहो बर्दाश्त न कंदो त मुंहिंजी घरवारी हिकु गैर मर्द खे ईअं हथ में मिलियल हुजे। उहो अॻिला बि जेको न, उहो वॾा बदमाश आहिनि, उहे घटि में घटि माई जो हथ जेको पकड़ींदा आहिनि मेहंदी लाइ, उहो 3-4 मिंट न पकड़ींदा, 20-25 मिंट हथ में हूंदो।
उनजा ॿई हथ औरत जे हथ में हूंदा। पोइ चङी तरह मेहंदी जेका डिज़ाइन थींदी, इहो अमल हराम ऐं नाजाइज़ आहे। मुस्लमान ज़वाल जी तरफ़ था वञनि, मुस्लमान नाकामी जी तरफ़ था वञनि, जंहिं ॾींहुं मुस्लमान इस्लाम खे छॾियो। हिन ज़माने जो कोई बि पीर हुजे, मौलवी हुजे, मुफ़्ती हुजे, अल्लाह जो कसम साहबा जे पेर जे बराबरि नाहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। औरतूं आयूं बैत लाइ, मां काफ़ी दफ़ा ॿुधाए चुको आहियां, औरतूं आयूं बैत लाइ। हालांकि बैत हिकु वॾी ॻाल्हि आहे। इस्लाम जी बैत, ख़िलाफ़त जी बैत या पीरी मुर्शिदी जी बैत, इहा हिकु वॾो वैल्यू थी रहे। औरतूं आयूं, साईं असांखे बैत करायो। औरतुनि जी बि ख़्वाहिश हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हथ मुबारक ते हथु पए त इहे वॾी असांजे लाइ बरकत आहे। त अल्लाह जे नबी फरमायो बिल्कुलु बि न, बिल्कुलु न, हथ जेको आहे नाहे रखिणो हथ ते। हाणे तव्हां हिते अंदाज़ो लॻाए सघो था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ ते कंहिं बि औरत जो हथु नाहे रखायो। हालांकि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, कसम खणी करे ॻाल्हि कयूं था, न उन साहिबिन जी औरतुनि जी दिलि जे अंदरि को वैल्यू वेहंदो, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि जे अंदरि को ख़्यालु ईंदो, बिल्कुलु बि न ईंदो। पोइ बि अल्लाह जे नबी ॾिसो, इहो उम्मत खे हिकिड़ो सबक़ु आहे, उम्मत खे इहो सबक़ु आहे। त बाक़ी हे जेके असांजा मुस्लमान जेकर अगरि इन फिल्म आहिनि या मुस्लमान जूं औरतूं दुकाननि ते वञी करे मेहंदियूं लॻाइनि थियूं, हे सभ खां पहिरियां मर्दनि जी कमज़ोरी आहे, या ईमान जेको आहे ज़ाया आहे, या ईमान जी हक़ीक़त जेकी आहे निकिरी वई आहे। बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। इन खां तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि। साईं आदम अलैहिस्सलाम जो निकाह कीअं पढ़ायो? कंहिं कयो सुवाल आहे? आदम अलैहिस्सलाम जो निकाह कीअं पढ़ायो? इहो पंहिंजे मुंहं सां अचे जंहिं पोइ ॿुधाईंदोमांइ। छा साईं कंहिं बि पीर जे दरगाह ते कंहिं बि को बि मरीज़ माण्हू ऑपरेशन जे लाइ वञे ऐं उनजी ऑपरेशन थी वञे? काफ़ी अहिड़ा मिसाल असांजा ॾो पिया आहिनि। मसलन तौरु कंहिंजे पथरी जो मर्ज़, बुकिन जो मर्ज़ ऐं आंट्रनि जो मर्ज़ वग़ैरह वग़ैरह। हे सभु हे बकवास आहे हिकिड़े क़िस्म जी। असांजा बेवकूफ़ ऐं जाहिल क़िस्म जा मुस्लमान जेके इन ॻाल्हि खे फ़ख्रिया तौर ते बयानु कंदा आहिनि त असां फ़लाणे जेको आहे पीर जी मज़ार ते वियासीं, मूंखे हुयो पथरी जो असरु, त पोइ हाणे डॉक्टर चवनि पिया तुंहिंजी पथरी जो असरु आहे, तोखे ऑपरेशन कराइणी पवंदी, त पोइ मां फ़लाणे पीर ते वियुमि। पोइ राति जो हुते सुतुमि ऐं सुबुह सां ॾिठुमि त मुंहिंजी ऑपरेशन थियल आहे। बिल्कुलु इहो मुस्लमान जाहिल मुस्लमान आहे। इन खां वधीक यार छा थींदो? इन खां वधीक जहालत छा थी सघे? या हाणे हिकिड़ो शहदाद कोटे, मां तव्हांखे ॿुधायां नालो न खणंदो, में शहदाद कोटे हितां जो मस्तूई माला जो हिकिड़ो हरमा आहे, वियो आहे सैदी मुसाणी ते, सैदी मुसाणी ते। उनखां इंटरव्यू वरितो बाक़ाइदे। अरे भाउ तूं छाजे काई ते आयो आहे? मां बि उनखे सुञाणींदो आहियां, मस्तूई माला जो आहे। अरे भाउ हिते छाजे कायो आहे? सैदी मुसाणी ते छाजे को आयो आहे? चई असांजी मूंखे मर्ज़ हुयो पेट जे अंदरि, मां सैदी मुसाणी ते राति जो आयुमि, गोरी खाई करे मां सुम्ही पियुमि ऐं पोइ जीअं जो मां उथियुमि त पोइ मुंहिंजी ऑपरेशन थियल हुई, ऑपरेशन थियली हुई। त सर हिकिड़ी ॻाल्हि खोपड़ी में रखो, सैदी मुसाणी पीर थी सघे थो, सैदी मुसाणी डॉक्टर नथो थी सघे। अगरि सैदी मुसाणी ज़िंदा बि हुजे न, ज़िंदा, इहा ॻाल्हि मां दावा सां कंदो, अगरि सैदी मुसाणी हिते ज़िंदा हुजे न, ज़िंदा, कोई बि उनजो मुरीद वञे उन ॾे ऐं चई असांजी मुंहिंजी ऑपरेशन कर, अल्लाह जो कसम ऑपरेशन करे या उहो मुरीद उनजो उते ई मरी वञे हा। सैदी मुसाणी डॉक्टर थोरी आहे। या ॿिया जेके कलंदर शहबाज़ से काफ़ी माण्हू वञनि था न, असां कलंदर शहबाज़ से विया उते असांजी ऑपरेशन थी वई। हे जहालत आहे हिकिड़े क़िस्म जी। सर ऑपरेशन जे लाइ मेडिकल जो कोर्स हुजणु ज़रूरी आहे। मेडिकल डॉक्टर जेके आहिनि, डॉक्टरनि खां अलावा कोई बि जेकॾहिं बंदो, पोइ चाहे उहो पीर हुजे, मुजीबुर रहमान ख़ुदि हुजे, माखां मथे को मुफ़्ती हुजे, अगरि असां डॉक्टर न आहियूं, अगरि असां ऑपरेशन कंदासीं न, असां एसी जी तेसी माण्हुनि खे मारे छॾींदासीं, बिल्कुलु मारे छॾींदासीं। मूंखे महारत दीन जी तालीम में आहे। कंहिं बुज़ुर्ग खे महारत पंहिंजी दीन जे अंदरि आहे, कंहिं पीर खे महारत इस्लाम जे अंदरि आहे, कंहिं पीर खे इहा बिल्कुलु महारत न आहे, उहो डॉक्टरी जे अंदरि महारत करे, डॉक्टरी जे अंदरि महारत करे। कोई पीर हुजे, कोई मुफ़्ती हुजे, कोई आलिम हुजे, अगरि उनखे असां जहाज़ ते विहारींदासीं न, जहाज़ ते ठाऊ को भले मुर्शिद हुजे, उनखे असां जहाज़ ते वेही करे पायलट वारी सीट ते विहारींदासीं न, अल्लाह जो कसम 300 माण्हुनि खे मारींदो, 300 माण्हुनि खे मारींदो जेकॾहिं उहो पायलट वारी सीट ते वेहे। पर हिते जेकॾहिं को अंग्रेज़ वेहे जेको पायलटरी हाई क्लास जी सिखियल आहे, पोइ चाहे उहो भले गैर मुस्लिम हिंदू हुजे, उहो यहूदी हुजे,
भले उहो यहूदी हुजे या गैर मुस्लिम हुजे, पर उहो पालेटरिंग चङी तरीक़े सां कंदो आहे। इहो मुर्शिद 300 माण्हू खे मारींदो जेकॾहिं ड्राइवरिंग ते वेहंदो, ऐं इहो हिंदू ऐं यहूदी ऐं ईसाई जेकॾहिं पालेटरिंग सिखियल आहे, उहो जहाज़ ते जेकॾहिं वेहंदो, हिकिड़ो लाइसि भाई, हिकिड़ो लाइसि, हिकिड़ो खोले, हिकिड़ो काफ़ी आहे बसि, हिकिड़ो खोले, पहिरियों घणा खोलियल हुया? हा हिकिड़ो खोले हाली फ़िलहालु, पोइ नमाज़ टाइम। त सर दुनिया जे अंदरि जेकी बि तालीम आहे, दुनिया जे अंदरि जेको बि कमु आहे, उनजे लाइ उहो प्रॉपर तरीक़े सां उनखे सिखणो पवंदो आहे। हे असांजो शदाकोट हिकिड़ो बंदो वियो आहे, साईं मुंहिंजी ऑपरेशन थी वई आहे। 1 नंबर जो टोपी ड्रामो आहे, ठगी आहे, बदमाशी आई आहे, उम्मत खे गुमराह करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। पीर जेको आहे पंहिंजी करामत ॾेखारींदो, बसि पीर जेको आहे पंहिंजी इबादत जे अंदरि महारत रखंदो। बाक़ी पीर न जेको आहे जहाज़ खे हलाए सघंदो, न डॉक्टरी वारा कमु करे सघंदो, न जेको आहे इंजीनियरिंग वारा कमु करे सघंदो, न ई जेको रेल जी पटड़ी का ठाहे सघंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखो। हर कंहिंजा पंहिंजा शोभा आहिनि। बाक़ी इहे किथे बि साईं कलंदर शाहबाज़ ते असांजी राति जो ऑपरेशन थी वई, सेदी मूसाणी ते असांजी राति जो ऑपरेशन थी वई, सचल सर मस्जिद ते असांजी राति जो ऑपरेशन, अड़े भाई छाजी थी? चई आंड्रई थी, बुकी थी, इहो सभु नंबर जा फिराडी ऐं ठग आहियो तव्हां, सभु ठग आहियो। इस्लाम खे अक्सर जेको आहे हिन टाइम डैमेज जेके ॾिनो आहे न, उहो जाहिल जेको आहे बंधन ॾिनो आहे। इस्लाम हालांकि इस्लाम ठोस बयानु कयो, हालांकि इहे ॻाल्हियूं जेके आहिनि न, इहे मौजूदो आहे जेको अलाह ताला पैगम्बर खे ॾिनो। हिकु साहिबी जो पेर भरी पियो कंहिं जंग मैदान जे अंदरि, इहो कमु पैगम्बर करे सघे थो। जेको कमु अकुल खां अॻिते वञे न, उनखे मौजूदु चइबो आहे। हिकु साहिबी जंग जे मैदान में लथो, उनजो पेर हितां भरी पियो, जीअं जो पेर भरी पियो, अलाह जे नबी वटि आयो, साहिबी पेर खे रिकाईंदो, चई साईं पेर जेको आहे हितां भरी पियो आहे। हालांकि हॾो जेकॾहिं भरी पए, हॾो जेकॾहिं भरी पए, दुनिया जी तमामु डॉक्टरी ॿुधाईंदी आहे 3 महीने खां या 4 महीने खां पोइ हॾो तव्हांजो कनेक्ट थींदो। पर हे रसूल जो मौजूदो आहे। अलाह जे नबी हथ मुबारक रखियो, जेको 3 महीननि में जुड़े पियो, उहो चंद सैकड़नि में जुड़िजी वियो, इनखे मौजूदो चइबो आहे, जेको नबी ॾेखारींदो आहे। बाक़ी हे अॼुकल्ह जूं जेके बि फैसिलिटियूं तव्हां पंहिंजे मुर्शिदनि जे मथां रखो, ऐं उनखे माज़अल्लाह तव्हां चओ त हे मौजूदो असांजे मुर्शिद ॾेखारियो आहे, हे बिल्कुलु जेकी असर जहालत आहे। तमामु मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। साईं अगरि पंहिंजी घरवारी सां को बंदो सोबत 2 या 3 मरतबा करे त पोइ गुसुल बि 2-3 मरतबा कयो वेंदो? न सर, गुसुल 1 मरतबो कयो वेंदो। इहा ॻोठ जे अंदरि जहालत घणी आहे। ॻोठ जे अंदरि ॿारड़ी जे अंदरि यार 2 दफ़ा घरवारी सां राति जो मां सुतो आहियां, सोबत कई आहे या 3 मरतबा कई आहे, पोइ ॻंढियूं ॾेई करे हिसाबु कंदा वञो त केतिरा दफ़ा गुसुल कयो, केतिरा दफ़ा सोबत कई आहे। पोइ उनखे वरी गुसुल तकड़ में ॿारड़ी जा लाहींदा बि न आहिनि। हालांकि अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, असांजो मज़हब इस्लाम आहे। इस्लाम इहा शइ बयानु कई त घरवारी सां सोबत थी आहे न, हाणे छा कयो? फौरी तौरु गुसुल कयो। अगरि फौरी तौरु गुसुल नथो थिए, कम से कम नमाज़ जे टाइम थियण खां पहिरियां गुसुल कयो। बाक़ी घरवारी सां जेकॾहिं कंहिं बि बंदे 1 दफ़ो सोबत कई, हे अहिड़ा जेके मसइला आहिनि जेके असांजे लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। घरवारी सां 1 दफ़ो सोबत थी, 2 दफ़ो सोबत थी, 3 मरतबो सोबत थी या 4 मरतबा सोबत थी, गुसुल केतिरा मरतबा कयो वेंदो? गुसुल 1 मरतबो कयो वेंदो। बाक़ी इहा ॻाल्हि साईं गुसुल जे अंदरि कलमो शहादत पाण ज़रूरी आहे न आहे? ज़रूरी न आहे, फ़र्ज़ु बि न आहे। 3 फ़र्ज़ आहिनि, उनखे अदा कयो गुसुल जे अंदरि। सभ खां पहिरियां गरड़ा कयो, नक जी कची हॾी ताईं पाणी पहुचे, ऐं 3 नंबर ते पूरे जिस्म खे चङी तरह पाणी वायो, जीअं हिकिड़ो वार बराबरि बि बदन तव्हांजो ख़ुश्क न रहे। बसि इहे 3 फ़र्ज़ आहिनि, यानी कि अदा कयो, अल्हम्दुलिल्लाह गुसुल थी वेंदो मुकमल, गुसुल मुकमल थी वेंदो। बाक़ी हे जेको ॻाल्हि हले थी, हे सभु जेकी आहे हे जहालत आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे इन जहालत खां महफ़ूज़ रखे। साईं तमामु अकाबिरीन जॾहिं जिहादी फ़तवा ॾिनी त कुझु माण्हू उन उलमा ते एतिराज़ कनि था, मसलन तौरु मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु। अच्छा, माण्हुनि खे छॾे ॾियो, इहे ई माण्हू न असांजा। फ़लस्तीन तबाह थी वियो आहे, गज़ा तबाह थी वियो आहे, तव्हां मुला सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे कमरनि में वेठा हुजो, हे असांखे तानो ॾिनो वञे पियो। तव्हां मुला ख़ामोशी इख़्तियार कयो, चुप करे वेठा हुजो। हाणे असांजा अकाबिरीन जंहिंमें मुफ़्ती तक़ी उस्मानी अहिड़ी शख़्सियत आहे, मां सम्झां थो पूरी दुनिया जे अंदरि फ़िकी मसाइल जे अंदरि वॾी महारत आहे मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिब खे। ऐं अहिड़ी तरह असांजा जेके वॾा अकाबिरीन, उन्हनि ॿुधायो त हिन टाइम तमामु मुस्लमाननि जे मथां जिहाद फ़र्ज़ु थी चुको आहे।
सभ खां पहिरियां पहिरियां गज़ा जे इर्द गिर्द में जेके मुस्लमान रहनि था उन जे मथां क़िताल लाज़िम आहे, यानी उहे पंहिंजे घरनि खां निकिरी करे गज़ा वारनि सां तलवार खणी करे क़िताल कनि इसराइलियुनि सां, या उन जे जेके इर्द गिर्द में मुल्क आहिनि उहे उन सां माली ताउन कनि। उन खां जेके परे मुल्क आहिनि जेकॾहिं उन वटि माल आहे त माल उन्हनि ताईं पहुचाइनि मुस्लमाननि ताईं, न त उहे उन जी हिमायत में पंहिंजो एतिजाज जेका कनि। इन खे ई जिहाद चइबो। हाणे जॾहिं उलमा जिहाद जो ॿुधा त यार जिहाद हाणे फ़र्ज़ थी चुको आहे, हाणे वरी तमामु जेके न्यूट्रल माण्हू जाहिल माण्हू हेॾो सुभाणे हाणे मुला असांखे माराईंदा, इन खे चओ त सभ खां पहिरियां पहिरियां तव्हां अॻिते थियो। हर शइ में असांखे त अॻिते न रखो न, नमाज़ पढ़ण में बि असां अॻिते, रोज़ा रखण में बि असां अॻिते, हज करण में बि अॻिते असां। कॾहिं कॾहिं तव्हां बि हिमत कयो, तव्हां ईअं चओ इमाम साहिबु अॻ में मां हलंदुमि, त पोइ बि अल्हम्दुलिल्लाह असां पोइ न आहियूं। उलमा चयो त सभ खां पहिरियां पहिरियां असां इनशा अल्लाह अॻिते बीहंदासीं, पोइ असां सां गॾु असांजी पब्लिक हले। कंहिं बंदे चयो त हे सिर्फ़ु ॻाल्हियूं था कनि, हे जिहाद में न निकिरंदा, त असांजे उलमा फ़रमायो त तव्हां रस्तो असांखे क्लियर करे ॾियो, पोइ ॾिसो त असां कीअं जेको आहे जिहाद में निकिरूं था, कीअं फ़लस्तीन जी तरफ़ वञूं था। त हुन बंदे चयो त मूंखे वारो कयो, तकड़ि कयो, मूंखे पासपोर्ट आणे ॾियो। त पासपोर्ट 10,000-15,000 जी तादाद में जमा थी विया। उहो बंदो मार्केट खां शार्ट थी वियो, हालांकि उहो वॾी पार्टी जो को सरबराह आहे, हालांकि उनजो नालो न खणंदासीं, मेंबर आहे, खामखा वरी उनजो नालो मैंशन शो थी वेंदो। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह असां वरी बि इहा ॻाल्हि कयूं था, जेके असांखे माण्हू चवंदा आहिनि सिर्फ़ु तव्हां रैली था कढो, सिर्फ़ु फ़लस्तीन जे बारे में कुझु बयान था रिकॉर्ड कयो, त मुला जेको आहे न निकिरंदो। मां मेंबर ते वेठो आहियां, वुज़ू सां वेठो आहियां, जुमो नमाज़ हिन टाइम पढ़ाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह असांजा सभु उलमा आॾो बीठा आहिनि, तव्हां उन्हनि जो रस्तो क्लियर करायो, ऐं उन उलमा सां अल्हम्दुलिल्लाह असां बि तयारु आहियूं। मां पाण सां गॾोगॾु अगरि शहदाद कोट मां 100 उलमा खे असां तयारु न कयूं, असांजे मथां तव्हां ऐब ॾिजो। उलमा हर ज़माने में अॻिते बीठा आहिनि, कंहिं ज़माने में असां पोइ न आहियूं रहिया, पर कुझु मुल्की हालात जी मजबूरी बि हूंदी आहे। कुझु मुल्की हालात ईअं न त असां गज़ा जे तरफ़ निकिरूं पाण बि असांखे मुल्क वारा लिटाए छॾनि, त कुझु हालात अहिड़ा बि निकिरी ईंदा आहिनि। बाक़ी उहे अल्हम्दुलिल्लाह उलमा जी हर हिकु कौल ऐं फ़ेल जे अंदरि असांजी कामयाबी आहे ऐं असांजी फ़लाहियत आहे। साईं अॼुकल्ह मुस्लमान मशहूरु थियण जे लाइ तमामु वॾा गुनाह जा कमु कनि था, ऐं ख़ासि करे मीडिया ते पंहिंजी औरतुनि खे बि आणनि था। अच्छा, हे वॾो ज़ुल्म आहे हिकिड़ो क़िस्म जो। मशहूरु थियण जे लाइ अॼु काफ़ी असांजा मुस्लमान, पहिरियों इहो मर्ज़ु पंजाब जे अंदरि हुयो, पंजाब खां ट्रेवल थी करे उहो असांजो मर्ज़ु असांजी सिंध जे काफ़ी इलाइक़नि में पहुतो आहे। मीडिया ते मशहूरु थियण जे लाइ मुस्लमान पंहिंजी ख़वातीन औरतुनि खे मीडिया जे स्क्रीन में आणनि था, मीडिया जी स्क्रीन में। हे इंतिहाई बेहयाई ऐं बेग़ैरती आहे। इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं हुकुम ॾिनो त तव्हांजो घरवारियूं घरनि ताईं महदूद आहिनि, उनखे हिजाब टंगरायो। बाक़ी उनखे जेकॾहिं पूरे मुल्कनि खे ॾेखारियो था न, पोइ सर हे गैरत न आहे, इनखे गैरत न चइबो। बसि जॾहिं गैरत न चइबो अॻिते जुमिलो तव्हां पाण सम्झी सघो था त हे बिल्कुलु घटिया क़िस्म जो हिकिड़ो कमु आहे जो पंहिंजी ख़वातीन ऐं औरतुनि खे मीडिया जे मथां आणनि। हिकिड़ो बंदो हुयो न, उहो मशहूरु न पियो थिए, काफ़ी टाइम खां वठी करे हणंदे मारींदे चए यार मां मशहूरु थिया, मूंखे माण्हू सुञाणनि, त असांजा उनखे टैलेंट बि न हुयो को क़िस्म जो। टैलेंट हुजे त बंदो मशहूरु थिए। त पोइ हुन अची करे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़हन जे अंदरि रखी, यार हिकिड़ो तरीक़ो आहे मां मशहूरु थी सघां थो। उहो कहिड़ो तरीक़ो? अची करे ऐलान कयईं बाक़ाइदे वॾे हिकिड़े आवाज़ सां, चए कुतो जेको आहे हिलाल आहे, कुतो हलाल आहे, क़ुर ऐं हदीस जे रूह सां मां साबित कंदुमि, चैलेंज पूरी दुनिया जे मुफ़्तिन खे। अचे कोई ऐं मुनाज़िरो कंदासीं, पर चौंक ते मुनाज़िरो कंदासीं। अची करे साईं मुफ़्तिन हैरान थिया, यार हे कहिड़े क़िस्म जो बंदो आहे, ज़ालिम कहिड़ी थो ॻाल्हि करे। ऐं ॻाल्हि लड़कारे ॾिसो, लड़कारे छा थो चए, चौंक ते मुनाज़िरो कंदासीं, चौंक ते। माना हिन ॻाल्हि जे अंदरि पावर थी सघे थो, तव्हां पाण वधीक सम्झी सघो था। जंहिं बंदे वटि को दलील हुजे त उहो इहा ॻाल्हि कंदो न। त अची करे उलमा साईं महिनत में लथा, ॾाढो हेठि किताब खोलियो, सभु किताब खुली विया। अची साईं मुकमल क़ुर जी तफ़सीरुनि खे खोलियऊं, फ़िक़ी किताब मसाइलनि खे खोलियऊं, हदीसुनि खे खोलियऊं, सभु किताब कंप्लीट करे रखियऊं, किथे बि न मिलियो। पोइ उलमा चयो त हिन बदमाश खे हाणे न छॾिणो, चए हाणे चौंक ते मुनाज़िरो सिलेक्ट कर जंहिं तारीख़ ते। चए ठीकु आहे, फ़िलाणी तारीख़ ते सभु उलमा पहुची वञिजो चौंक ते। जॾहिं फ़िलाणी तारीख़ थी,
स्टड लॻी स्टड ते ॾिठो त उलमा ॾिठो त बदमाश पहिरियों हे वेठो आहे, हिकिड़े पासे हिकिड़ो वेठो, ॿिए पासे सभु उलमा वेठा आहिनि। अची करे चयूंसि दलील ॾे, हाणे दलील ॾे। असां दलील ॾियूं था कुतो जेको हराम आहे, ऐं हदीस जे रूह सां बि ऐं क़ुर जी बि रूह सां। पोइ हुन वरी बदमाशी इहा ॻाल्हि की यार ॻाल्हि इहा आहे कुतो हराम आहे, कुतो हराम आहे। उलमा चयो ज़ालिम भेण ज़ालिम, हेॾो सारो उम्मत खे परेशान कई, असांखे परेशान कई, महीने खां वठी असां किताब खोलियूं था, हे असांखे परेशान कई। यार हिकिड़ी ॻाल्हि हुई, काफ़ी ज़माने खां मां मशहूरु न पियो थियां, काफ़ी ज़माने खां मां मशहूरु न पियो थियां, हाणे अलहमदुलिल्लाह मां मशहूरु थी वियो आहियां। हाणे ॻाल्हि बसि करे छॾियमि न, कुतो हराम आहे त हराम आहे, कुतो हराम आहे त हराम आहे। पोइ काफ़ी माण्हू जेको मशहूरु थियण जे लाइ अहिड़ा बि कमु जेको आहे कनि था। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई।